दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों मां अॼु तव्हांखे ॿिनि क़िस्म जे माण्हुनि जे बारे में ॿुधाईंदुमि जंहिंखे तव्हां ज़िंदगी भर न विसारिजो। हिकु उहे माण्हू जेके तव्हांखे वक़्तु सिर कमु अचनि उहे तव्हां ते एहसान कनि, उन्हनि खे बि ज़िंदगी भर न विसारिजे। ॿिया उहे माण्हू जेके तव्हांखे वक़्तु सिर कमु न अचनि, तव्हांखे धोखो ॾियनि, उन्हनि माण्हुनि खे बि ज़िंदगी भर लाइ यादि रखिजे। दोस्तों तव्हां जॾहिं ग़रीब थी वेंदा आहियो त तव्हां सां घणा माण्हू तालुक़ ख़तमु करे छॾींदा आहिनि। सिर्फ़ु उन वक़्तु तव्हां सां उहे माण्हू गॾु हूंदा आहिनि जेके तव्हां सां सचा हूंदा आहिनि। इन्हनि माण्हुनि खे हमेशह यादि रखो ऐं उन्हनि खे वधीक अहमियत ॾींदा कयो, ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां ख़ुशहाल थी वञो। दोस्तों असांजे इर्द गिर्द कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंजो असां सां गॾु हलणु उन्हनि जी मजबूरी हूंदी आहे, चाहे उन्हनि सां नेगेटिव थिए या पॉज़िटिव थिए। मगर कुझु अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जिन जूं उमेदूं असां सां वाबस्ता हूंदियूं आहिनि। कोशिशि कजे त उन्हनि माण्हुनि जूं जाइज़ उमेदूं पूरियूं कजनि, ॿी सूरत में उहे असां खां परे थी वेंदा, छाकाणि त उहे सचा माण्हू हूंदा आहिनि। दोस्तों तव्हांखे खपे त हर दफ़े कंहिं बि माण्हू सां पंहिंजे मतिलब जी ॻाल्हि करणु पसंदि न कंदा कयो, ॿी सूरत में तव्हां सां उहे माण्हू तालुक़ बरक़रार रखणु पसंदि न कंदा। तव्हांखे खपे त उन्हनि माण्हुनि जे मतिलब जूं ॻाल्हियूं बि कंदा कयो, छो जो उन्हनि जे मतिलब जूं ॻाल्हियूं करण सां तव्हांखे उहे माण्हू सुठी तरीक़े सां सम्झ में ईंदा। दोस्तों उन्हनि जे मतिलब जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि न करणु घुरिजनि जेके अख़लाक़ जे दाइरे खां किरियल हुजनि। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त सच ॻाल्हाइणु ॾाढी सुठी शइ आहे, मगर अहिड़ो सच बि न ॻाल्हाइजे जो कंहिंजी दिलि आज़ारी थिए। इन करे सच अहिड़ी हिकमत सां ॻाल्हायो जो अॻिए जी दिलि आज़ारी बि न थिए ऐं तव्हां कंहिंजी ख़ुशामद बि न कयो। दोस्तों इन अमल खे मसलिहत चवंदा आहिनि, मगर हर दफ़ा मसलिहत बि न करणु घुरिजे, छाकाणि जो उन अमल सां तव्हांजी शख़्सियत ते वॾा नेगेटिव असर पवंदा आहिनि। दोस्तों तव्हांजी ज़िंदगी में तव्हां वटि वॾे में वॾो हथियार तव्हांजो दिमाग़ आहे। कोशिशि कयो त इन खे पॉज़िटिव इस्तेमालु कयो त तव्हांजी ज़िंदगी निहायत आसान थी वेंदी। ऐं दोस्तों नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं बर्दाश्त करणु सिखो, इन सां बि ज़िंदगी ॾाढी आसान थी वेंदी। हर ॻाल्हि ते क्विक रिएक्शन ॾियणु बि सुठी ॻाल्हि न आहे। अॻे जी ॻाल्हि ॿुधिजे, बाद में मुनासिब तरीक़े सां उन खे रिएक्शन ॾिजे।